अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हॉटशिप प्रोग्राम में भली कार मैं तव्हांजी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, हॉटशिप प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं अवामी रद्द अमल जे हवाले सां। वाज़ रहे त उत्तर सिंध में धाड़िलनि जे ख़िलाफ़ हिन वक़्तु जेको अवामी धरणो जारी आहे उनखे अॼु चोथों ॾिहाड़ो आहे। अवाम जे शदीद रद्द अमल ऐं अवाम जे इहे ई मुतालबे त सिंध में अमन अमान के जी सूरत हाल के बेहतर कयो वञे, धाड़ियल कल्चर के ख़त्म कयो वञे, रियासत जी रिट क़ाइमु कई वञे, कानून जी बालादस्ती नज़र अचे ऐं सभिनी मुग़विन जी बाज़ियाबी के यकीनी बणायो वञे। वाज़े रहे त इन शदीद रद्द अमल जेको कश्मीर खां शुरू थियो ऐं हाणे इहो समूरी सिंध में फैलिजी चुको आहे। मुख़्तलिफ़ शहरान ते धरणनि जी शुरूआत थी चुकी आहे। इन प्रेशर खां पोइ बिना कंहिं भुंग भरण जे, बिना के डील जे जेके टे मुग़वी बाज़ियाब थिया, यकीनन इहा अवाम जी फतह आहे। सिंध में हिकिड़ी जेका नई जोत जलाई वई आहे उन जी फतह आहे। मुखी जगदीश जैतीब खां अलावा जेके टे माण्हू बाज़ियाब थिया आहिनि उन्हनि जी बाज़ियाबी खां पोइ बि जेके धरणे ते वेठल माण्हू आहिनि, अवाम आहे, सिंध वासी आहिनि, धरती वासी आहिनि, उन्हनि जो इहो ई मुतालबो आहे त हुननि जेका जदोजहद जी शुरूआत कई आहे उहा हथियार जे बिना कई आहे। हुननि जो मुतालबो आहे त धाड़ेलनि जे ख़िलाफ़ भरपूर क़िस्म जो ऑपरेशन कयो वञे ऐं अमन अमान जी सूरत हाल खे बहितर कयो वञे त जीअं को बि माण्हू, को बि ॿार ईअं ॾींहुं ॾिठे जो अगवा न थी सघे ऐं न ई उन्हनि खे उन्हनि जे प्यारनि जा लाश मिली सघनि। इन हवाले सां हिकिड़ी भरपूर जदोजहद, हिकिड़ी मज़ाहिमत जी जेका शुरूआति थी आहे उन शुरूआति जो नतीजो इहो आहे त टे मुग़वी बाज़ियाब थी चुका आहिनि ऐं धरणे वारनि जो इहो मुतालबो आहे त तेसिताईं रोड न खोलियो वेंदो देरा मोड़ वटि जेसिताईं सभई मुग़वी बाज़ियाब न थींदा। वाज़े रहे त इन हवाले सां मासूम प्रिया कुमारी जे वालदेन पिणु अॼु बबलो वटि लॻल धरणे में शिरकत कई। उन्हनि जो पिणु मुतालबो रहियो त 25 महीननि खां जेका उन्हनि जी न्याणी गुम आहे ऐं पुलिस उन्हनि सां कंहिं बि क़िस्म जो को ताउन न करे सघी आहे, उन्हनि जी न्याणी खे पिणु बाज़ियाब करायो वञे। असां ॾिठोसीं त कहिड़े नमूने जेके आहिनि से मुग़विन जा वारिस इन धरणे में शिरकत बि कनि था, इलाज बि कनि था ऐं उन्हनि जी जेका अज़ियत आहे उहा बिल्कुलु वाज़े नज़र अचे थी। प्रोग्राम जे पहिरें हिसे खे इन ई सूरत हाल ते तरतीब ॾींदे हिन वक़्तु असां सां ॻाल्हाइण जे लाइ, न समूरी सूरत हाल ते ॻाल्हाइण जे लाइ मुखी सुरेश लाल गौसपूत पंचायत जो अॻवान असां सां गॾु आहे। सुरेश साहब भली कार, तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। सुरेश साहब, छा चवंदो सिंध में जेका बदमनी आहे उहा गुज़िरियल केतिरे अरसे खां वठी लाक़ानूनियत वारी जेका सूरत हाल आहे उन में केतिरा ई माण्हू ॾींहुं ॾींहुं जो न रुॻो अगवा थिया, केतिरा ई माण्हुनि खे क़तल कयो वियो। अमन अमान जी ख़राब सूरत हाल जे करे असां ॾिठोसीं त सिंध में हिकिड़ी मज़ाहिमती जदोजहद जी शुरूआति थी चुकी आहे, सिंध जे शऊर जी सुजागी थी चुकी आहे, जंहिंजो नतीजो इहो आहे त तमामु घणे प्रेशर ऐं अवामी रद्द अमल खां पोइ टे मुग़वी बाज़ियाब थिया आहिनि। छा चवंदो? हाँ, सिंध पूरी बदमनी जे वर चढ़ियल आहे काफ़ी अरसे खां पोइ, मगर हिन वक़्तु जेकी इन जी मज़ामती एहतिजाजी पॉलिसी कश्मीर ज़िले खां शुरू थी आहे उहा असांखे उमेद आहे त सिंध जे हर तरफ़ इहा वेंदी ऐं तूफ़ान बणिबी। छो त हाणे सिंध जे माण्हुनि में शौर अची चुको आहे। काफ़ी अगवाकारी, बदमनी, क़तल वग़ारत काफ़ी वधी चुकी आहे। ज़ाहिर आहे इहो जेको हिन वक़्तु एहतिजाजनि जो, हड़तालनि जो, धरननि जो सिलसिलो हले पियो, इहो काफ़ी अॻु शुरू थियणु खपंदो, पर असां पंहिंजे ज़िले खां शुरू कयोसीं। हिन जो नतीजो बि सुठो मिलियो आहे त असांजा टे मुग़वी बाज़ियाब थिया आहिनि कश्मीर ज़िले जा। इंशाअल्लाह असां पुर उमेद आहियूं त सभई मुग़वी बाज़ियाब थी वेंदा ऐं सिंध जी कुंड कच्छ में इहो सिलसिलो वञी पहुतो आहे। त असां उमेद रखूं था त सिंध जो जेको शऊर ऐं सिंधी माण्हू जेको बग़ैर कंहिं लीडरशिप जे पंहिंजे लेखे सुजाग थी वियो आहे, इहो इंशाअल्लाह ताला असां पुर उमेद आहियूं त जारी रहंदो ऐं जेके बि असां सिंध में बदमनी जे वर चढ़ियल आहे, असांजी सिंध लाकानूनियत जे वर चढ़ियल आहे, उन में कुझु कामयाबी मिलंदी आवाम खे। सुरेश साहब, छा सबब उत्तर सिंध में केतिरे वक़्त खां दहाड़ेलनि जो हिकिड़ो राज नज़र पे आयो, जिते पुलिस ऑपरेशन असांखे नाकाम थींदे नज़र आया, पुलिस जी रिट असांखे नाकाम थींदे नज़र आई? छा सबब आहे जो पुलिस धाड़ेलनि खे न कंट्रोल करे सघी, न अमन अमान जी सूरत हाल खे बरक़रार रखी सघी? हाँ, इन जो सबब इहो आहे त सिर्फ़ु धाड़ेल त कचे में रहनि था, पर इहे असांजे पके में इन जा सहूलियतकार, इन जा सपोर्टर मौजूदु आहिनि, जेकी पुलिस खे बख़ूबी ख़बर आहे त उन्हनि ते पुलिस इंतिज़ामिया हथु नथी विझे।
उन सहूलियतकारनि ते जेकॾहिं हथु विझंदी या उनजा जेके सपोर्टर आहिनि उहे कुझु भाउसर आहिनि उन्हनि में हथु विझंदी त मुंहिंजे ख्याल में इहा का वॾी ॻाल्हि कोन्हे त अमन अमान सिंध में या ज़िले कश्मीर में क़ाइमु थी सघे। जेकॾहिं कचे में नथा विड़ी सघनि, जवाब ॾियणा आहिनि त असां वटि हथियार न आहिनि, धाड़ियलनि वटि मॉडर्न हथियार आहिनि, ठीकु आहे, उहो पंहिंजी जाइ ते, पर इहो धाड़ियल खणणु कोन था अचनि माण्हुनि खे, इहे पके जा माण्हू ई उन्हनि खे खणी करे उते पहुचाए था अचनि, वरी उहो वापारी तरीक़े सां डीलिंग बि कनि था, ऐं जेकॾहिं उहे पके जा माण्हू सहूलियतकार फासनि था किथे त बासर माण्हू हरकत में अची था वञनि ऐं उन्हनि खे सपोर्ट कनि था। जेकॾहिं इन्हनि जी सपोर्ट खे ख़तमु कयो वञे, सहूलियतकारी ख़तमु कई वञे, तॾहिं बि अमन अमान क़ाइमु थी सघे थो ऐं अगवाकारी बंदि थी सघे थी। सुरेश साहब, सहूलियतकारनि जे ख़िलाफ़ या जेके माण्हू उन्हनि खे सॼी इंफॉर्मेशन ॾियनि था उन्हनि जे ख़िलाफ़ त अञा ताईं का कार्रवाई शुरू न थी सघी आहे। छा इहो मुतालबो रखियो वियो आहे त न रुॻो आख़िरी मुग़वी जी बाज़ियाबी ताईं धरणो जारी रहंदो, इहो मुतालबो कयो वियो आहे त जेके समूरा सहूलियतकार आहिनि उन्हनि खे त पुलिस घटि में घटि पंहिंजी पकड़ में आणे उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाई शुरू कई वञे ऐं अमन अमान जी सूरत हाल में बहितरी खे यकीनी बणायो वञे, छो त अगरि ईअं नथो कयो वञे त इहो सिलसिलो वक़्ती तौर बीह सघंदो, ख़तमु न थी सघंदो। बिल्कुलु तव्हां सही था चओ त फ़िलहालु असांजो टारगेट इहो आहे त जेके अगवा थियल आहिनि उहे वापसि अचनि, उन खां पोइ या पुलिस जी या सरकार जी इंतिज़ामिया जी ज़िमेवारी में अचे थो अमन अमान क़ाइमु रखणु, ऐं जेको अवामी दबाव आहे इन जे लाइ बि इंशा ताला इहो दबाव जारी रखियो वेंदो, पर प्रायोरिटी इहा आहे त जेके अगवा थियल आहिनि उहे घर वञी पंहिंजे घर वारनि सां मिलनि ऐं पंहिंजो जीअं जेकी बेयकीनी जी सूरत हाल आहे उहा कुझु हद ताईं काफ़ी घटिजी सघे। सुरेश साहब, आख़िरी सवाल तव्हां खां, 3 मुग़वी बाज़ियाब थिया आहिनि, यकीनन के हिकिड़े इलाइक़े जे लाइ इहा जदोजहद शुरू न थी आहे या मजमूई तौर सभिनी जे लाइ शुरू थी आहे त जेके बि सिंध मां या उत्तर सिंध में जेके बि माण्हू अगवा थियल आहिनि उहे सभिनी जी बाज़ियाबी खे यकीनी बनायो वञे, उन्हनि जी बाज़ियाबी ताईं धरणो ख़तमु न कयो वेंदो। हिकमत अमली छा आहे बाक़ी मुग़विन जी बाज़ियाबी जे हवाले सां तव्हांजे खे ज़रियनि वटां का इतला मिली सघी आहे, उन्हनि जी बाज़ियाबी केसि ताईं मुमकिन थी सघंदी? मां सम्झां थो जेको अवामी दबाव आहे त जीअं ज़िले कश्मीर में सागर कुमार आहे या ॿिया काफ़ी मुग़वी बि आहिनि उका दुका, इहे इन्हनि खे बाज़ियाब कराइणा पवंदा पुलिस इंतिज़ामिया खे, न त हीउ जेको धरणे जो सिलसिलो आहे मां सम्झां थो इहो बंदि न थी सघंदो। ऐं इहो असां फ़ख़ुर सां चई सघूं था त इहो जेको एहतजाज जो सिलसिलो, धरणे जो सिलसिलो डिस्ट्रिक्ट हिंदू पंचायत कश्मीर जी सरबराही में शुरू थियो, उन खां पोइ समूरा सिंध जा इलाइक़े जा सानवंद या सिविल सोसाइटी सियासी समाजी धुरियूं असां सां गॾिजी करे हुते असां सां एहतजाज में वेही रहियूं। हींअर त इहो धरणो कराची में बि लॻो 3 तलवार ते ऐं ख़ुदि काफ़ी जायुनि ते बिल्कुलु हाणे बबरलो बाईपास वटि मजमूई तौर समूरी सिंध में इन जी शुरूआत थी चुकी आहे। वॾी महिरबानी मुखी सुरेश लाल साहब, तव्हां पंहिंजो मौक़िफ़ ॾियण लाइ असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। नाज़रीन, गौसपुर पंचायत जा अॻवान मुखी डॉक्टर सुरेश असां सां गॾु, उन्हनि जो चवणु हो त अमन अमान जी सूरत हाल केतिरे वक़्त खां ख़राब हुई, धाड़ियलनि ख़िलाफ़ को जोॻो ऑपरेशन न हुअण जे करे जेके उन्हनि जा सहूलियतकार ॾींहुं ॾिठे जो कार्रवायूं करे माण्हू खणी वेंदा हुआ, पुलिस त अञा ताईं उन्हनि जे ख़िलाफ़ का कार्रवाई शुरू न कई आहे। उन्हनि जो चवणु आहे त सहूलियतकारनि जे ख़िलाफ़ कार्रवाई न थियणु पिणु हिकिड़ो वॾो सवालिया निशान आहे। प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं। इन ई हवाले सां ॻाल्हाइण जे लाइ असांखे 25 महीना अॻु में अगवा थियल प्रिया कुमारी जेका पिणु अञा ताईं बाज़ियाब न थी सघी आहे, उनजे पीउ राजकुमार असांखे जॉइन कयो आहे। राजकुमार साहब, वॾी महिरबानी त तव्हां पंहिंजो मौक़िफ़ ॾियण लाइ असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। राजकुमार साहब, तव्हांजी न्याणीअ खे प्रिया नंढड़ी खे केतिरो वक़्तु थी वियो आहे अगवा थिए, ऐं इन समूरी सूरत हाल मां यकीनन तव्हां हिकिड़ी पीड़ा मां अज़ियत मां गुज़रिया आहियो, तव्हांखे लॻे थो त हीअ जेका नई जोत जागी आहे, नई जोत जेका आहे जलाई वई आहे, हिन में प्रिया कुमारी बि ज़रूरु बाज़ियाब थी सघंदी? मालिक में आसरो आहे। असांजी न्याणी 25 महीना थी विया आहिनि। मुहर्रम में सही मुहर्रम ते सबील पीआर ते अगवा थी वई। अच्छा राजकुमार साहब, इहो ॿुधायो त इन्हनि 25 महीननि में तव्हां
सां कंहिं राब्तो कयो न्याणी जे हवाले सां, छो त असां वटि उमूमन ईअं ई थिए थो त दाड़ियल भुंग लाइ राब्तो कनि था। मासूम प्रिया जी किथां का ख़बर अची सघी त प्रिया किथे आहे, कंहिं अगवा कयो आहे या कहिड़े इलाइक़े में मौजूद थी सघे थी? हाँ न पुलिस जांचा कंदी पुछा कंदी त ख़बर पइजी वेंदी। हाणे कहिड़ी शइ गुझी हूंदी आहे पुलिस खां, मालिक में आसरो आहे, कोशिशि कयूं था। अच्छा, इहो ॿुधायो राजकुमार साहब त तव्हां सां इन 25 महीननि में कंहिं राब्तो कयो? न असां कंहिं कोन राब्तो कयो आहे। असां ॾींहं राति मुंहिंजी घरवारी रोए पई, हाणे आख़िरी निकिता आहियूं। असां जो ॿिया ॿार आज़ादु थियंदा, मुंहिंजी न्याणी चवंदी आज़ादु थिए। इंशाल्लाह। अच्छा राजकुमार साहब, इहो ॿुधायो त पुलिस तव्हां सां इन समूरे वक़्त में 25 महीननि में केतिरो ताउन कयो? पुलिस पुलिस असांखे इहे आसरो ॾींदी आहे त बसि सुभाणे आज़ादु कयूं, ॿिए ॾींहुं आज़ादु कयूं। हाणे इहे 25 महीना थी विया आहिनि। ठीक, वॾी महिरबानी राजकुमार साहब, तव्हां पंहिंजो मौक़िफ़ ॾियण लाइ असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। नाज़रीन, 25 महीना अॻु अगवा थियल मासूम प्रिया कुमारी, जंहिंखे पिणु पुलिस रिवायती सुस्ती ठलनि आसरनि जे करे अञा ताईं बाज़ियाब न कराए सघी आहे। उनजे वालिद जी गुफ़्तगू तव्हां ॿुधी। उनजे वालिद जो चवणु हो त हू जंहिं अज़ियत मां गुज़री रहिया आहिनि, इन जो अंदाज़ो सिर्फ़ु पीउ माई करे सघनि था। 25 महीना थी विया आहिनि, हुननि जी न्याणी अञा ताईं हुननि खे वापसि न कराई वई आहे। हिन वक़्त ताईं पुलिस रुगो उन्हनि खे दिलासा ई ॾेई सघी आहे, जॾहिं त हुननि जो पिणु इहो मुतालबो हो त हीअ जेका जदोजहद जी शुरूआति थी आहे, उन में हुननि जी न्याणी जी बाज़ियाबी खे पिणु न विसारियो वञे। प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं। वक़्तु थियो आहे मुख़्तसिर वक़फ़े जो, वठूं था वक़फ़ो। वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। इन ई समूरी सूरत हाल ते ॻाल्हाइण जे लाइ असांखे डॉक्टर सुरेश भोजवानी साहब जॉइन कयो आहे। डॉक्टर साहब भलीकार, तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। डॉक्टर साहब, छा चवंदो हिन वक़्तु जेको कश्मीर खां हिकिड़ी जदोजहद, हिकिड़ी मज़ाहिमत जी शुरूआति थी आहे, इन जो दायरो समूरी सिंध में फैलिजी चुको आहे। अमन अमान जी बदतरीन सूरत हाल सिंध में गुज़िरियल 15 सालनि खां पीपल्स पार्टी जी हुकूमत, केतिरा ई ऑपरेशन थी चुका, पर उन बावजूद अमन अमान जी सूरत हाल ॾींहों ॾींहुं बहितर ख़राब थींदी वई। ऐं हिन वक़्तु जेके मुग़विन जी बाज़ियाबी जे लाइ हिकिड़ी मज़ाहिमती तहरीक शुरू थी आहे, इहा समूरी सिंध में फैलिजी चुकी आहे। 3 मुग़वी बाज़ियाब थिया आहिनि, अञा ताईं बाक़ी मुग़विन जी बाज़ियाबी ताईं धरणो जारी रहंदो। छा चवंदो? अॼु असीं पूरे साल खां हर रोज़ हड़तालूं, मुज़ाहिरा, रैलियूं, प्रोटेस्ट में मसरूफ़ रहिया आहियूं ऐं अवाम खे जाॻाईंदा रहिया आहियूं। ऐं उन ई खां अलावा रोडनि ते आहियूं, रस्तनि ते आहियूं। हर गुज़रंदड़ एहतजाज सां गॾु जेके धाड़ेल आहिनि, धाड़ेलनि जा सहूलियतकार आहिनि, उन्हनि जूं ज़्यादतियूं असां सां वधंदियूं वयूं, पर असांजा हौसला उन्हनि खां वधीक वधंदा विया। हाणे ताज़ो असांजी जेका मुज़ाहिमती जेका शुरूआति थी, उहा इन जे करे थी जो गुज़िरियल 3 महीननि खां 70 सालनि जो मुखी जगदीश जी कयूं। उन खां पोइ वरी 3-4 ॾींहं छॾे डॉक्टर लजपत ते फायरिंग थी। डॉक्टर लजपत सां गॾु डॉक्टर लजपत भॼी जान छॾाई त उन सां गॾु आदेश हुयो, उन खे हू किडनैप करे विया। उन खां अवल में 40 ॼणा ही अगवा करे चुका, जंहिंमें हिंदू बि हुया, मुस्लमान बि हुया ऐं हर मकतबे फ़िक्र जो माण्हू। इवन माना अॼु एतिरो ई ज़ुल्म बर्पा थियल आहे, जेके कलर कंदा आहिनि, जेके 600 रोज़ कमाईंदा आहिनि, उन्हनि खे बि न बख़्शियो वियो। मतिलबु टेरर फैलाइणो हुयो, मतिलबु माण्हुनि खे अज़ियत, ज़लालत ऐं हिकिड़े कर्ब में मुब्तला करणो, जंहिंमें हू काफ़ी हद ताईं कामयाबु हुया। असीं जॾहिं ॾिठोसीं त ही अलाए किथे वञी दंग कंदो, त असीं इहा शइ सोचीसीं त अभी नहीं तो कभी नहीं। त असां गुज़िरियल जुमे खां जेका आहे कंदकोट खां जेका चिड़िंग शुरू थी, उन असां जॾहिं हिननि जे रोज़ जे डटनि, रोज़ जे दिलासनि खां असां तंग अची चुकासीं। इन विच में तव्हांखे ॿुधायां त पीपल्स पार्टी जे 15 सालनि जे दौर में, आख़िरी 5 सालनि जे दौर में जेतिरियूं बि ज़्यादतियूं थियूं, इवन मुंहिंजे घर में चोरी बि थी, जेका ताहाल बाज़ियाब न थी आहे 9 महीननि में। अगवाऊं थियूं, रोज़ औरतुनि खां फुरां जेको आहे फुरां थियनि पियूं, घर में घिरी करे फुरां थियनि पियूं, दुकाननि ते फुरां थियनि पियूं, इवन मंदरनि मां निकिरण महिल फुरां थियनि पियूं, मस्जिदनि मां निकिरण महिल फुरां थियनि पियूं। न को बालकाणी महफ़ूज़ हुयो, न को भोजवाणी महफ़ूज़ हुयो, न को बाचकाणी महफ़ूज़ हुयो, न को दीवान महफ़ूज़ हुयो, न को सिख महफ़ूज़ हुयो, न कोई
इवन माना जेको रेड़ी हलाईंदड़ जेको फ्रूट वारो आहे उन खे बि बख़्श न कयो वञो। माना हिकिड़ी मुनज़िम हिकिड़े अंदाज़ सां पूरे माहौल खे असांजे इलाइक़े खे सुनसान कयो वियो। जॾहिं असीं ॾिठोसीं त हाणे सफ़ा इंतिहा थी चुकी आहे त असीं जुमे ते गुज़िरियल जुमे खां शुरू कईसीं, जंहिंखे अॻिते वधाईंदे कश्मीर जे माण्हुनि पंजाब सिंध ऐं सिंध बलूचिस्तान बॉर्डर बंदि करे छॾियो, जेको अॼु ताईं बंदि आहे। ऐं इन सां गॾु असां रोज़ 10 खां 12 ताईं रोज़ असांजो धरणो कंदकोट में बि जारी आहे ऐं अॼु जुमे खां वठी करे अंगारे ताईं 5 ॾींहं आहे शटर डाउन हड़ताल आहे, जंहिंमें न रेड़ी वारो खुलियल आहे, न बोतलनि वारो खुलियल आहे, न को मेडिकल वारो खुलियल आहे, न को किराने वारो खुलियल आहे, न ई कंहिं ॿिए क़िस्म जो कारोबार असां सां जेको आहे माना उहो जेको आहे माण्हुनि जी जेका आहे। बिल्कुल डॉक्टर साहब तव्हां बिल्कुल दुरुस्त फरमायो। इन तरह जी जेका सूरत हाल आहे उन में ॿारनि खे बि नथो बख़्श कयो वञे, ॿार बि अगवा कया वञनि था ऐं हर तबके जो माण्हू हर मज़हब जो माण्हू अगवा थिए थो। यकीनन मज़मत जोगी ॻाल्हि आहे। जदीद हथियारनि जी सप्लाई सबब समझो था, सहूलतकारी सबब समझो था, बासरनि जी सरपरस्ती सबब समझो था या सियासी मदाख़लत सबब समझो था? इहा सम्झूं था त धाड़ियल कल्चर खे पुलिस में मौजूद जेके ब्लैक शीप्स आहिनि उन्हनि भरपूर मदद करे अगवा इंडस्ट्री पुर इंडस्ट्री ज्यादती इंडस्ट्री इहा बणाए छॾियो आहे। माना हिन इलाइक़े पूरे खे यरगमाल बणायो वियो आहे, ज़हनी मुआशी जिस्मानी ऐं बाक़ाइदे नफ़्सियाती तौर ते माण्हुनि खे माना मरीज़ बणाए छॾियो अथऊं। ऐं सोने ते सुहागा इहा आहे त जेके हितां जा चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि जे कननि ते जूं न चुरी। ऐं नंबर ॿी ॻाल्हि इहा त जेकॾहिं को पुलिस जो ऑफिसर कमु बि करणु चाहे थो, जेकॾहिं पुलिस जो को ऑफिसर पंहिंजे हिसाब सां जेकॾहिं को मूवमेंट करण बि चाहे थो त उनखे करणु नथी ॾिनी वञे, छो त उन में सियासी मुदाख़लत आहे। सियासी मुदाख़लत जे करे उहे पंहिंजा परफॉर्मेंस उहे नथा ॾेई सघनि। 5 ॾींहं थी विया आहिनि, 2 बॉर्डर बंदि आहिनि, सिंध बलोचिस्तान सिंध पंजाब। त हाणे तव्हां ॾिसो त जेकॾहिं बॉर्डर बंदि आहिनि उन खां बावजूद बि असांखे मामदानी अगवा थियल आहिनि। 7 महीननि खां नाज़िया बीबी ऐं कौसर जेको आहे कोसो अगवा थियल आहे। उन खां अलावा अञा ताईं सागर कुमार बाज़ियाब न थी सघियो आहे ऐं राति हिननि सिर्फ़ु 3 माण्हू बाज़ियाब कराया आहिनि, डॉक्टर मुनीर नाइक, मुखी जगदीश ऐं जयदीप। ऐं उन में मां इहा ई शइ चवंदुमि त जेकॾहिं पुलिस खे फ्री हैंड ॾिनो वञे ऐं पुलिस सां गॾु जेकॾहिं रेंजर्स ऐं आर्मी जेकॾहिं गॾियल ऑपरेशन करे त बहितर नतीजा मिलण जी तमामु सुठी उमेदु आहे। डॉक्टर साहब बाक़ी मुख़बिन जे हवाले सां पुलिस पारां छा ॿुधायो वियो आहे? ज़ाहिर आहे तव्हां सम्झो था हिकिड़ो प्रेशर डेवलप थी वियो आहे जंहिंजे नतीजे में बिना पैसा भरण जे, बिना कंहिं डील जे, बिना कंहिं ऑपरेशन जे 3 मुख़बी आराम सां पुलिस बाज़ियाब कराए वरिता। बाक़ी मुख़बिन जे हवाले सां छा सूरत हाल ॾिसो पिया, छा ॿुधायो वियो आहे पुलिस जे तरफ़ां ऐं छा धरणो ख़तमु करण जे हवाले सां, रोड खोलण जे हवाले सां बि प्रेशर विधो पियो वञे? आउं इहा शइ वाज़े कंदो हलां त SP अमजद साहब पंहिंजी भरपूर कोशिशि करे जेके 3 मुग़बी बाज़ियाब कराया आहिनि ऐं कल्ह जेका एहसान मज़ारी साहब MNA जेको एक्स MNA ज़िले कश्मीर आहे उन सां जॾहिं असांजूं ॻाल्हियूं थियूं आहिनि त उन्हनि जो सिर्फ़ु इहो चवणु हुयो त तव्हां जेको रोड जेको ब्लॉक कयो आहे उनखे कॉल ऑफ कयो ऐं शटर डाउन खे कॉल ऑफ कयो त तव्हांखे बाक़ी मुग़बी बि ॾींदासीं। अॼु जो हिननि जी कमिटमेंट आहे, पर असांखे आख़िरी मुग़बी ताईं असां पंहिंजी जेका स्ट्राइक आहे उहा ख़तमु कोन पिया कयूं, जंहिंमें असांजूं हर एसोसिएशन असां सां गॾु आहे। ऐं ईअं सम्झो त असांजा रोड, असांजा रस्ता, असांजूं गिटियूं, असांजा घर उहे त उन्हनि अवल में यरगमाल कया। पर हाणे जॾहिं असां ही धरणा हया आहिनि त असांजे धरणे खां पोइ तव्हां ॾिसो जर्मनी में बि धरणो लॻो आहे। उन खां अलावा कराची तीन तलवार क्लिफ्टन ते बहितरीनु एहतजाज थियो, जिथे मीर शबीर अली ख़ान साहिबु जेको आहे जंहिंजो हिते जेको मीर हज़ार ख़ान बिजाराणी साहिब जो जेको किरदारु हुयो या मीर शबीर अली ख़ान जो जेको किरदारु आहे उहो पाण बेइंतिहा शरीफ़ आहिनि, पर मूंखे लॻे थो त धाड़ेलनि ते उन्हनि जो बि कंट्रोल कोन्हे। ईअं कोन्हे त उहे धाड़ेलनि जा सहूलतकार आहिनि, पाण इंतिहाई शरीफ़ सरदार आहिनि, पर उन्हनि जो कंट्रोल कोन आहे उन्हनि ते। ऐं असांजो धरणो ओसि ताईं जारी रहंदो, असांजी स्ट्रगल, असांजो शटर डाउन ओसि ताईं जारी रहंदो जेसि ताईं असांजो आख़िरी मुग़बी बि बाज़ियाब नथो थिए, प्लस मुस्तक़िल अमुन क़ाइमु शहरनि में, रोडनि ते, रस्तनि ते, गलियुनि में, घरनि में नथो थिए पियो। डॉक्टर साहब इहो ॿुधाइजो सागर जी बाज़ियाबी जे हवाले सां बि पुलिस दावा करे पई, पर अञा ताईं हुन जी बाज़ियाबी न थी सघी आहे। वधीक मुग़बी केसि ताईं बाज़ियाब थी सघनि था, को अंदाज़ो या पुलिस को टाइम ॾिनो आहे इन हवाले सां?
अदे अंदाज़ो त हिननि जी जेका कमिटमेंट हुई उहा त 3 ॾींहं खां हले थी पई जी त हाणे था ॾियूं सॼी राति असांखे माना लटकाए रखनि था पिया त हाणे था ॾियूं कलाक में था ॾियूं हे वठो हाणे था ॾियूं। ॾिसो अदे अमन रियासत जी ज़िमेदारी आहे पंहिंजे आम शहरी खे बिल्कुलु मुहैया करणु। उहा का ख़ैरात न आहे जेका रियासत पंहिंजे शहरी खे ॾिए थी पई, छो त शहरी टैक्स पे करे थो जंहिंमें इहे वॾा ऑफिसर पंहिंजूं लखे रुपयनि जूं पगारूं ऐं बजट वग़ैरह कंज्यूम कनि था। जी उनजे बावजूद बि तव्हां ॾिसो जेके 76 सालनि में का अहिड़ी स्ट्रगल न हुई जेका एॾे वॾे पैमाने ते पूरी दुनिया जे अंदरि पंहिंजा पेर फोड़े चुकी आहे। कंडियारे में एहतजाज थिए पियो, बबरलो में एहतजाज थिए पियो, गंबट में एहतजाज थिए पियो ऐं उन खां अलावा जेको आहे तव्हांजो कल्ह घुटकी पन्नू आकिल बंदि थियो आहे ऐं हाणे सागर कुमार जे हवाले सां हिननि जो आसरो इहो आहे त अॼु असां तव्हांखे ॾियूं था पिया, पर असां चऊं था त सागर सां गॾु असांखे प्रिया कुमारी बि ॾियो जेका संगरार मां अॻुवा थियल आहे। सागर कुमार सां गॾु असांखे मामदानी छोकिरा बि ॾियो, छो त असांजी जेका स्ट्रगल आहे उहा डिस्क्रिमिनेटिव न आहे, इनडिस्क्रिमिनेटिव आहे। असीं बिल्कुलु हर मकतब फ़िक्र जो जेको उहो कंहिं बि मज़हब सां तालुक़ु रखंदो हुजे असीं उन्हनि जे लाइ जदोजहद कयूं था, उन्हनि जे लाइ पाण पतोड़ियूं था पिया, जंहिंमें सिविल सोसाइटी आहे, क़ौम परस्त धुरियूं आहिनि, मज़हबी जमायतूं आहिनि ऐं सभु मकतब फ़िक्र जा माण्हू उन स्ट्रगल में शामिल आहिनि। बाक़ी जेसिताईं सागर ऐं ॿियनि जो तालुक़ु आहे उन्हनि जो अॼु जी कमिटमेंट आहे ऐं जेसिताईं इहे सभु नथा ॾियनि पिया तेसिताईं असां धरणो बंदि न कंदासीं, धरणो रोड कोन खोलण ॾींदासीं असां। ठीकु, वॾी महिरबानी डॉक्टर सुरेश साहब, तव्हां असांखे मौक़ो ॾियण लाइ प्रोग्राम में जॉइन कयो। नाज़रीन, डॉक्टर सुरेश जो चवणु हो त बिना कंहिं मज़हबी फ़र्क़ जे हू सभिनीनि जी बाज़ियाबी जे लाइ ओसिताईं धरणो जारी रखंदा, रोड न खोलींदा जेसिताईं आख़िरी मुग़वी जी बाज़ियाबी न थींदी ऐं अमन अमान जी सूरत हाल के बेहतर बनाइण लाइ पुलिस को जोगो किरदार अदा न कंदी। समूरी सिंध हिन वक़्तु कश्मीर खां जेका तहरीक हिकिड़ी शुरू थी सुजागी जी, उन सां सॾ में सॾ ॾिए पई, जंहिंजो नतीजो इहो आहे त ही जंग जेका बग़ैर हथियारनि जे ही जेका बग़ैर कंहिं जेको खून ख़राबे जी ही उन जंग जी जेका कामयाबी आहे 3 मुग़विन खे बाज़ियाब करायो आहे। बाक़ियुनि जे लाइ अञा ताईं पुलिस पारां चयो वियो आहे त सागर खे अॼु ताईं बाज़ियाब करायो वेंदो, पर बहरहाल उन्हनि जो चवणु आहे त आख़िरी मुग़वी ताईं असां पंहिंजी तहरीक खे ख़तमु न कंदासीं। प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं। वक़्तु आहे मुख़्तसिर वक़फ़े जो, वठूं था वक़फ़ो।